इतलात ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर सैयद नासिर शाह कराची जे होटल में KRBTC बाबति बरतानिया जी कंपनी पारां ब्रीफिंग बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त मियां नवाज़ शरीफ़ हिन वक़्तु ख़ुदकुश बमबार बणिजी अदलिया ते हमला करे सिस्टम डीरेल करणु चाहे थो। सैयद नासिर शाह चयो त अॼु जी अदलिया कानून ऐं आइन तहत कमु करे रही आहे, पर नवाज़ शरीफ़ ऐं संदसि पार्टी हमेशह अदलिया खे डिक्टेट करण जा आदी आहिनि। सैयद नासिर शाह कराची ग्रीन लाइन बस मनसूबे में सिंध हुकूमत मथां इल्ज़ाम वारे सवाल जे जवाब में चयो त नवाज़ शरीफ़ संदसि लाइ मोहतरम ऐं सीनियर सियासतदान आहे, पर खेसि इल्ज़ाम ज़ेब नथो अचे। सैयद नासिर शाह चयो त ग्रीन लाइन मनसूबे में न त रूट मुकमल थिया आहिनि ऐं न ई बस स्टेशनूं ठाहियूं वयूं आहिनि। नामुकमल मनसूबे ते हो बसूं कीअं हलाईंदा? हक़ीक़त में मनसूबे मुतलिक़ खेसि ग़लति ब्रीफ कयो वियो आहे। मनसूबे जे मुआहिदे मूजिबि सिंध हुकूमत खे बसूं मुहैया करणियूं हुयूं, बाक़ी कमु वफ़ाक़ मुकमल कंदो। सैयद नासिर शाह MQM बाबति सवाल जे जवाब में चयो त फारूक सत्तार सीनियर सियासतदान आहे, पर हिन वक़्तु तासिर मिले थो त वटि शख़्सियत हावी आहे। बरक्स ॿिए ग्रुप बाबति इहो तासिर मिले थो त हो मुतहरिक आहिनि। इन खां अॻु सैयद नासिर शाह बरतानिया जी ट्रांसपोर्ट निज़ाम बाबति कमु कंदड़ कंपनी इंटीग्रेटेड ट्रांसपोर्ट जे पीटर खेसि शहर में समूरिन ग्रीन, रेड, ऑरेंज, ब्लू, येलो ऐं ॿियनि सिस्टमनि बाबति IT, टिकेटिंग, मॉनिटरिंग, मैनेजमेंट समेत ऑफिशियल स्ट्रक्चर बाबति ब्रीफिंग ॾिनी। KBRTC सिस्टम तहत इहो समूरो निज़ाम निजी इंतज़ाम हेठि सरकार जे असर खां आजो ऐं ख़ानगी कंट्रोल में हलण सां गॾु अवाम खे सब्सिडी तहत घटि अघ में सफ़र जी सहूलियत मुहैया कंदो। सैयद नासिर शाह ॿुधायो त 15 मार्च ताईं शहर जे रोडनि ते बसूं हलणु शुरू थी वेंदियूं। इन ॾस में मथनि तनक़ीद थिए त इहो को ख़राबु अमल नाहे, छो त वाइदे मूजिबि अमल बि लाज़मी आहे ऐं इहो वाइदो हू ज़रूरु मुकमल कंदा। सैयद नासिर शाह चयो त ब्लू लाइन बैदि रेड लाइन बि 2 महीननि में शुरू थींदी। इंट्रासिटी बस बाबति बि अॻिभराई थी आहे। बस टर्मिनल जोड़ण वारे कम ते बि पेशरफ़्त थी आहे। सैयद नासिर शाह सवाल जे जवाब में चयो त हिननि शहर अंदरि ट्रांसपोर्ट हलाईंदड़ कंपनियुनि खे बि ॻाल्हियुनि में शामिल करे खाइनि बि बसूं हलाइण ते ॻाल्हियूं कयूं, पर हिननि को बि मुस्बत जवाबु नाहे ॾिनो, जंहिं सबबु आलमी ऐं क़ौमी सतह ते टेंडर जारी करे आछूं तलब कयूं वयूं। कैमरामैन कलीमुल्लाह खोखर सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध TV न्यूज़, कराची।